ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सखर जो 3 ज़िलनि जे आबादगारनि खे बारदाणो न मिलण बाबति जांच जो हुकुम ॾिनो आहे। घोटकी, सखर, खैरपुर ऐं नौशेरो फिरोज़ जे आबादगारनि खे बारदानो न मिलण वारे केस जी ॿुधणी थी आहे। आबादगारनि अदालत खे ॿुधायो त DFCs हिते बारदानो ॾियण जे सेंटरनि ते मिलनि ई नथा, उते ख़ानगी माण्हू विहारे छॾिया अथनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अदालत DFC हाकिम महर खे सख़्त छंड पटी अव्हां अदालती चवण बावजूद न पिया कयो त छो न अव्हां खे मुअतल कजे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट सखर जो 3 ज़िलनि जे आबादगारनि खे बारदाणो न मिलण बाबति जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। घोटकी, सखर, खैरपुर ऐं नौशेरो फिरोज़ जे आबादगारनि खे बारदाणो न मिलण वारे केस जी ॿुधणी थी आहे। आबादगारनि अदालत खे ॿुधायो त DFCs हिते बारदाणो ॾियण जी हा कनि था, सेंटरनि ते मिलनि ई नथा, उते ख़ानगी माण्हू विहारे छॾिया अथनि। अदालत DFC हाकिम महर खे सख़्त छंड पटी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट आबादगारनि खे बारदाणो न ॾियण ऐं वापारियुनि ऐं वॾेरनि खे बारदाणो ॾियण वारे मामले जी एंटी करप्शन सर्कल ऑफिसरनि खे इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। घोटकी, सखर, खैरपुर ऐं नौशेरो फिरोज़ जे आबादगारनि खे बारदाणो न मिलण वारे केस जे सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस अदनानुल करीम मेमन ऐं जस्टिस मोहम्मद अब्दुर्रहमान ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान आबादगार DFC खैरपुर हाकिम महर, DFC घोटकी अख्तर हुसैन बोज़दार, DFC सखर जगदीश कुमार, DFC नौशेरो फिरोज़ वसीम मबड़ो ऐं 4 ज़िलनि जा जेके आहिनि एंटी करप्शन जा सर्कल ऑफिसर जेके आहिनि पेश थिया आहिनि। आबादगारनि जी तरफ़ां अदालत खे इहो ॿुधायो वियो त DFC हिते अदालत में चई पिया वञनि त बारदाणो ॾियूं था, पर उते मिलनि कोन था। सेंटरनि ते ख़ानगी जेके माण्हू विहारिया विया आहिनि, उन ते अदालत पारां DFC खैरपुर हाकिम महर खे छंड पटी ऐं जस्टिस अदनानुल करीम मेमन रिमार्क्स में चयो त अवां अदालती चवण बावजूदि कमु न पिया कयो, छो न अव्हां खे मुअतल कजे। ॿीहर चवंदासीं ऐं एंटी करप्शन हिते बीठी आहे, ॿीहर अव्हां खे कोन चयो वेंदो। उन दौरान जेको आहे रिमार्क्स में वधीक चयो त सखर, घोटकी, खैरपुर ऐं नौशेरो फिरोज़ जा जेके सर्कल ऑफिसर आहिनि उहे इंक्वायरी करे ॾियनि त छा फुट अमलदारनि जेको आहे बारदाणो आबादगारनि खे ॾिनो आहे या वापारियुनि ऐं वॾेरनि खे ॾिनो वियो आहे। ऐं अव्हां इंक्वायरी कयो, जेकॾहिं सरकारी बारदाणो वापारियुनि ऐं वॾेरनि जे गुदामनि ऐं जॻहनि मां निकिरे त तहवील में वठी करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। उन खां पोइ अदालत जे तरफ़ां इहो बि चयो वियो त इंक्वायरी में साबित थियो त बारदाणो वॾेरनि ऐं वापारियुनि खे ॾिनो वियो आहे त पोइ उते जो उते FIR कराए ऐं जेको आहे हुनखे गिरफ़्तार कराए सिधो जेल मोकिलियो वेंदो। का बि कार्रवाई न कई वेंदी, सिधो जेको आहे हुनखे जेल मोकिलिबो। अदालत वकीलनि मूजिबि 4 ज़िलनि जे जेको आहे सखर डिवीज़न जे जेको आहे 3 ज़िलनि ऐं नौशेरो फिरोज़ ज़िले जे सर्कल ऑफिसरनि खे हुकुम ॾिनो आहे त बारदाणे जे विरिछ बाबति जेको आहे इंक्वायरी करे रिपोर्ट जेको आहे ईंदड़ अंगारे ते ठीक आहे मोरड़ो महर, अवां जी महिरबानी अपडेट करण जे लाइ।